अमेरिका ऐं पाकिस्तान विच में वापारी मुआहिदो थी वियो। मुआहिदे तहत ॿई मुल्क पंहिंजे तेल ऐं तवानाई जे ज़ख़ीरनि खे तरक़ी वठण लाइ गॾिजी कमु कंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान सां वापारी डील मुकमल थी वई आहे। अमरीका पाकिस्तान जा तेल जा ज़ख़ीरा वधाइण लाइ क़दम खणंदो। मुमकिन आहे त हिकु ॾींहुं पाकिस्तान भारत खे बि तेल विकिरो करे, जंहिंसां ख़िते में तवानाई जे शोबे में सहकार जा नवां रस्ता खुली वेंदा। जेकॾहिं उहो सभु कुझु मंसूबे तहत हलंदो रहे त पाकिस्तान ऐं भारत समेत ॿियनि पाड़ेसरी मुल्कनि लाइ तवानाई फ़राहमी जो मर्कज़ बणिजी सघे थो। ईरान सां वापारु करण ते 7 भारतीय कंपनियुनि ते पाबंदी लाॻू कई वई आहे। नाणे वारे वज़ारत जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं अमरीका विच में अहम वापारी मुआहिदो कामयाबी सां तइ थियो। मुआहिदे जो मक़सदु ॿतरफ़ा वापार खे हथी ॾियणु ऐं मंडीअ ताईं रसाई खे वधाइणु आहे। मुआहिदे सां सीड़पकारी ऐं गॾियल दिलचस्पी जे शोबनि में सहकार खे हथी मिलंदी। पाकिस्तान रिमोट सेंसिंग सैटेलाइट लॉन्च करे छॾियो। रिमोट सेंसिंग सैटेलाइट चीन जे लॉन्च सेंटर सां लॉन्च कयो वियो। स्पार्को तर्जुमान जो चवणु आहे त हीउ पाकिस्तान जो ॿियों रिमोट सेंसिंग सैटेलाइट आहे। हिन वक़्तु पाकिस्तान जा 5 सैटेलाइट ख़िला में मौजूदु आहिनि। कैनेडा सेप्टेंबर में फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण ते मशरूत तौरु राज़ी थी वियो। कैनेडियन वज़ीर आज़म मार्क कार्नी जो चवणु आहे त सेप्टेंबर में गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली में फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण जो इरादो आहे। व्हाइट हाउस रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त ट्रंप सम्झे थो त फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण सां हमास खे इनाम मिलंदो। इसराइल कैनेडियन वज़ीर आज़म जे बयान खे रद्द करे छॾियो। इसराइली पड़ी वज़ार जो चवणु आहे त कैनेडा जे मौक़िफ़ में तब्दीली सां गज़ा में जंगबंदी जी कोशिशुनि ऐं यरगमालनि जी आज़ादी जे फ्रेमवर्क खे नुक़सानु थींदो। ऐं दादू जी ख़ुदाबाद थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबिलो हिकु हथियारबंद मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त पुलिस जो गश्तो कंदड़ मोबाइल ते हथियारबंदनि फायरिंग कई। जवाबी फायरिंग में हिकु हथियारबंद मारिजी वियो। संदसि कब्ज़े मां G3 राइफल ऐं गोलियूं हथु कयूं वयूं। मारिजी वियल जवाबदार जी सुञाणप न थी सघी आहे।